अस्सलाम वालेकुम। आरबीएस बेसिक रिसर्च अकेडमी मां तव्हां सभिनी खे भली कार चवां थो। अॼु ही वीडियो आहे लेक्चर नंबर 11 जंहिंमें असां डिस्कस कंदासीं कुछ इंपॉर्टेंट रूल्स आहिनि जेके स्मार्ट प्लेलिस्ट ते असां कमु करण दौरान असांखे ज़हन में रखणु घुरिजनि। छो जो हाणे असांजी प्रैक्टिकल तरफ़ वधी रहिया आहियूं त हिकिड़ो नटशेल में सोचूं त तव्हांजे लाइ हिकिड़ो जेके इन जी रूल्स आहिनि उनजी मालूमात तव्हांखे ॾिजे। तो इन हवाले खां मां ही वर्ड फाइल खणी जंहिंमें कुछ रूल्स मूं लिखिया आहिनि त जीअं अव्हां यादि रखो जॾहिं बि तव्हां स्मार्ट प्लेलिस्ट ते कमु कयो। हालांकि मुंहिंजूं तक़रीबन 8 जेके आहिनि से उहे वीडियोस आहिनि, थ्योरिटिकल वीडियोस आहिनि जंहिंमें इहे सभु शयूं मुफ़सल तरीक़े सां मूं डिस्कस कयूं आहिनि ऐं टाइम मिले त तव्हां ॾिसी वठो त पोइ बहितर आहे त तव्हांखे कमु करण में आसानी थींदी। उन खां पोइ असां थोरो प्रैक्टिकल वर्क अञा थोरो अॻिते वधंदासीं। अॻ में लास्ट वीडियो में हिकिड़ो सिंपल मॉडल ठाहियोसीं, हाणे थोरो मॉडल असां कॉम्प्लिकेटेड ठाहींदासीं, उन में कुझु ॿियूं शयूं विझी करे ऐं इनखे असां मॉडल खे थोरो कॉम्प्लीट कंदासीं ऐं ॿिया जेके कुझु इंटरफेस में जेके ऑप्शन्स आहिनि उनखे बि डिस्कस कंदासीं अॼु हिन वीडियो में। अचो त पंहिंजो कम खे जो आगाज़ कयूं। पर इन खां अॻु में मां पंहिंजो तारुफ़ कराईंदो हलां। मुंहिंजो नालो डॉक्टर रहिंदर सुमरो आहे ऐं मां शाबती यूनिवर्सिटी पाकिस्तान सां ताल्लुक़ रखां थो। दोस्तों, जॾहिं बि असां स्मार्ट प्लेलिस्ट ते कमु कंदा आहियूं त असांखे रूल्स रेगुलेशन जी ज़रूरत आहे त असां उनखे यादि रखूं। हाणे इहे जेके रूल्स रेगुलेशन आहिनि जेके तव्हां ॾिसी रहिया आहियो उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि त इन खां अॻु में पहिरियां जेको आहे हिकु पहिरियों रूल असां वटि आहे रूल नंबर 1। उन में असांखे इहा ख़बर हुजणु घुरिजे त असांखे ऑब्ज़र्व्ड ऐं लेटेंट वेरिएबल में फ़र्क़ु, यानी असां ऑब्ज़र्व्ड ऐं अनऑब्ज़र्व्ड, यानी ऑब्ज़र्व्ड असां वेरिएबल उनखे चवंदा आहियूं जेके असां बाअसनी खे ऑब्ज़र्व करे सघूं, माना उनखे ॿुधायो वञे तव्हां सम्झी वञो। मिसाल इम्प्रेशन रेट आहे उहो 11% आहे, तव्हां इन मां ऑब्ज़र्व करे विझो त हा भई हिन में रेट आहे। या कंहिंजी एज आहे, उन एज जेके 40 साल आहे त तव्हां ऑब्ज़र्व करे वेंदो, ठीकु आहे, त हिन 40 साल एज आहे। लेटेंट वेरिएबल अहिड़ा हूंदा आहिनि जेके अनऑब्ज़र्वेबल हूंदा आहिनि, जेके असां डायरेक्टली ऑब्ज़र्व नथा करे सघूं। सो इन लाइ असांखे वरी जेका सवाल जी ज़रूरत हूंदी आहे जंहिं ज़रिए सां असां उनखे पंहिंजो लेटेंट वेरिएबल खे सम्झी सघूं। इन हवाले खां मुंहिंजी वीडियो आहे लेटेंट वेरिएबल ते, तव्हां इमेज बि ॾिसी रहिया आहियो, टाइम मिले त तव्हां उनखे ॾिसी वठो। बहरहाल मुख़्तसर अंदाज़ में ऑब्ज़र्व वेरिएबल खे असां इन ब्लॉक जी मदद सां असां ज़ाहिर कंदा आहियूं। जॾहिं बि तव्हांखे अहिड़े क़िस्म जो ब्लॉक मिले यानी उहो वेरिएबल जेको आहे उहो असांजो ऑब्ज़र्व आहे। या तव्हां पंहिंजे सॉफ्टवेयर पंहिंजे स्मार्ट प्लेलिस्ट कमु कयो था जिते तव्हांखे ऑब्ज़र्व वेरिएबल आहे त उहो कीअं ज़ाहिर कजे, उहो असां हिन ब्लॉक जी मदद सां असां जेको स्क्वायर जी मदद सां असां हिनखे ज़ाहिर कंदासीं। यदि तव्हांजो लेटेंट वेरिएबल आहे या अनऑब्ज़र्व वेरिएबल आहे त तव्हां असां उनखे हिन जेको आहे बेज़वी शिकल वारो जेको आहे हिन तरीक़े सां असां उनखे ज़ाहिर कंदा आहियूं। यानी इहे ॿ निशान आहिनि ऑब्ज़र्व ऐं अनऑब्ज़र्व जा। अच्छा, उन खां पोइ मुख़्तलिफ़ नाला बि आहिनि ऑब्ज़र्व ऐं ऑब्ज़र्व जा, यानी लेटेंट वेरिएबल आहे, फैक्टर आहे, कंस्ट्रक्ट, ई टई नाला आहिनि। ऐं लेटेंट वेरिएबल जा, अनऑब्ज़र्व जा ऐं ऑब्ज़र्व जा आहिनि ऑब्ज़र्व वेरिएबल, स्टेटमेंट या आइटम। इहे कुझु 3 नाला आहिनि इन्हनि जा। अञा अॻिते वधिजे त रूल नंबर 2 ते असां अची वेंदासीं त रूल नंबर 2 में असां वटि अची मिलंदी फॉर्मेटिव ऐं रिफ्लेक्टिव। अच्छा, फॉर्मेटिव रिफ्लेक्ट जे हवाले खां बि मुंहिंजी 2 वीडियोस अवेलेबल आहिनि, तव्हां टाइम मिले त उहो बि ॾिसी वठो। ऐं ॿई जा जिते तव्हां इमेज बि ॾिसी रहिया आहियो मुंहिंजे चैनल ते ॿई अवेलेबल आहिनि। अच्छा, इन हवाले खां रिफ्लेक्ट में जेके असांजो आहे त असांजी यूनिडायमेंशनलिटी हूंदी आहे, हिकिड़ो ई डायमेंशन असां उन में मुयसरु कंदा आहियूं, ठीकु आहे। ऐं जंहिंमें एक्ज़ैक्टली साॻी शइ असां बार बार पंहिंजे रेस्पोंडेंट खां पुछंदा आहियूं, अहिड़े क़िस्म जे जेको स्केल आहे असां उनखे रिफ्लेक्टिव चऊं था। अच्छा, रीज़न जेको आहे त अगेन त जो असां रीज़न इहो आहे त असां उन रिलायबिलिटी चेक कंदा आहियूं रिस्पोंडेंट जी, त उहो छा पंहिंजे इन सवालनि में कंसिस्टेंट आहे या न आहे, ठीकु आहे। ऐं इन में जेके को असांजो हिकु बाई स्टेटमेंट रिमूव बि थी वियो त एॾो को वॾो इम्पैक्ट जेको आहे तव्हांजे डेटा एनालिसिस ते कोन इम्पैक्ट पवंदो आहे। मिसाल हाणे हिन में असां ॾिसो था त हीअ हाणे ही 3 शयूं त ॾिसो था, इन 3 सवाल जेके ॻाल्हि साॻी ॻाल्हि कई थी वञे। मिसाल असांजो I appreciate this hotel. I'm looking forward to stay in the hotel. I recommend. ना 3 शयूं साॻियूं आहिनि कि हिकिड़ो आइटम बि हले वियो त को अहिड़ो वॾो को मसइलो न आहे। अच्छा, हिकिड़ी अहम शइ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त भई स्मार्ट प्लेलिस्ट में असां जेको कमु यानी एमओस जेको असांजो आहे उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु रिफ्लेक्टिव ते कमु कंदो आहे। जेके तव्हांजो फॉर्मेटिव आहे त पोइ तव्हांखे स्पेसिस जो स्पेसिस IBM जो जेको एमओस आहे, एमओस सॉफ्टवेयर, उहो तव्हांजी का बि हेल्प नथो करे सघे। रिफ्लेक्ट फॉर्मेटिव आहे त तव्हांखे स्मार्ट प्लेलिस्ट ते अचणो आहे,
प्योरली रिफ्लेक्टिव आहे त पोइ तव्हां वटि ॿ चॉइस आहिनि। हिकिड़ी चॉइस तव्हां वटि आहे एमोस ऐं ॿी चॉइस तव्हांजी स्मार्ट पीएलएस आहे। स्मार्ट पीएलएस में बि असां रिफ्लेक्टिव कंदा आहियूं। हालांकि हिकु स्मार्ट पीएलएस सॉफ्टवेयर इहो ठाहियो वियो सिर्फ़ु जेको आहे असांजो फॉर्मेटिव जे लाइ, पर जीअं त डिमांड वधंदी वई त तीअं उन्हनि जेको आहे इन में हिकिड़ी कंसिस्टेंस एल्गोरिथम तव्हां ॾिसी रहिया आहियो उहो हुन ऑप्शन जेको आहे अरेंज कयो हुन में। हाणे तव्हां उन में रिफ्लेक्टिव बि ऐं फॉर्मेटिव ॿई बि असीं तौर ते करे सघूं था। अॻिते हिन वीडियो जी प्रैक्टिकल में जेको आहे उहे मां जेको आहे डिस्कस बि करे वठंदुसि थोरो हिन ते। सो बहरहाल हिकिड़ो तव्हां ज़हन में इहो रखी छॾियो त फॉर्मेटिव आहे त पोइ उनखे एमोस कमु करे सघे थो। अच्छा, उन खां पोइ आहे रिफ्लेक्टिव आहे त एमोस कमु करे सघे थो, ऐं उन खां पोइ आहे त असांजो फॉर्मेटिव। फॉर्मेटिव मक़सदु इहो आहे त भाई 3-4 शयूं मिली करे हिकिड़ो वेरिएबल ठाहींदो, सिंपल इहो ई आहे। ठीकु आहे, हाणे हिन में हिकिड़ी स्टेटमेंट जेकी रिमूव बि थी वई इन जो तमामु वॾो इम्पैक्ट पवंदो आहे तव्हांजे डेटा एनालिसिस ते। ठीकु आहे, हाणे ही तव्हां जेके 3 सुवाल आहिनि इहे तव्हांजी होटल जे बारे में, पर हुन होटल जे रेस्टोरेंट जे मुख़्तलिफ़ ऑप्शन जे हवाले खां जेके सर्विस आहे, पर्सनल फ्रेंडली आहे, उनजा कमरा जेके साफ़ सुथरा आहिनि या न, यानी 2-3 मुख़्तलिफ़ एक्सपेक्ट आहिनि। ऐं हुन में हिकिड़ी डायमेंशन ऐं हिन में केतिरा ई डायमेंशन्स आहिनि फॉर्मेटिव में। सो इहो डायमेंशन जे हवाले खां तव्हांखे ज़ाहिर रखंदो कि हिकिड़ी डायमेंशन आहे उनजी तव्हांजे क्वेश्चनियर में यानी कंस्ट्रक्ट में त इहो रिफ्लेक्टिव आहे, लेकिन खोड़ सारा डायमेंशन हिकिड़ी कंस्ट्रक्ट में इहो असांजो फॉर्मेटिव आहे। ठीकु आहे, ऐं उन खां पोइ असां ॻाल्हि कंदासीं कि त पीएलएस वर्क ऑन बोथ फॉर्मेटिव एज वेल एज रिफ्लेक्टिव। जी अॻे में ॻाल्हि कई साॻी। हाणे असांजो रूल नंबर 3 जेको इहो आहे त तव्हां इहो ज़हन में रखी छॾियो ओनली ही जेके ओवल शेप आहे कैन बी डीवी डिपेंडेंट वेरिएबल थी सघे थो या इंडिपेंडेंट वेरिएबल थी सघे। छो जो असां जॾहिं पंहिंजो मॉडरेशन या मेडिटेशन कंदा आहियूं या काफ़ी कॉम्प्लेक्स मॉडल हूंदो आहे त पोइ हिकिड़ो ई जेको तव्हांजो लेटेंट वेरिएबल उहो साॻी टाइम ते ड्यूअल रोल यानी 2 किरदार अदा कंदो आहे। हिकिड़ो किरदार हूंदो आहे डिपेंडेंट वेरिएबल जो ऐं ॿियो किरदार हूंदो आहे इंडिपेंडेंट वेरिएबल जो। ठीकु आहे, ऐं एवरी यानी ही असांजो ऑब्जर्व वेरिएबल जो मस्ट बी कनेक्टेड विद द तव्हांजो लेटेंट वेरिएबल सां। हाणे इन हवाले खां हिन जी पूरी जेको आहे हिकिड़ी वीडियो आहे तव्हांजे यानी वीडियो नंबर पहिरियों ॿियो टियों इन सभिनी में मां हिन पूरे जेको मॉडल आहे असां इन मॉडल खे मां मुफ़सिल तरीक़े सां इनखे डिस्कस कयो आहे। टाइम मिले थो उनखे बि असां ॾिसी वठंदो त बहितर रहंदो। हाणे हिन मॉडल में तव्हां ॾिसो था त असांखे ही इनर ऐं आउटर मॉडल मिले थो। ही फॉर्मेटिव आहे, ही रिफ्लेक्टिव आहे। ठीकु आहे, ही आउटर मॉडल आहे, ही सॼो तव्हांजो ऐं ही इनर मॉडल आहे। हिनखे असां जेको आहे स्ट्रक्चर मॉडल चवंदा आहियूं ऐं हिनखे असां मेजरमेंट मॉडल चवंदा आहियूं। रूल नंबर 4 में छा आहे त नन ऑफ द जो आहे कैन एग्जिस्ट ऑन कैनवस विदाउट द ओवल, यानी कंहिं बि क़िस्म जो ऑब्जर्व वेरिएबल उहो अनऑब्जर्व वेरिएबल खां सवाइ उन कैनवस ते उन ते कमु नथो रही सघे। अच्छा, 5 नंबर जेको आहे त पीएलएस डज नॉट वर्क ऑन द मेजरमेंट मॉडल अलोन, यानी पीएलएस सेम जेका उहा मॉडल मेजरमेंट मॉडल न सिर्फ़ अलोन कमु न पर उहा स्ट्रक्चरल मॉडल ते बि कमु कंदो आहे। यानी जेके स्मार्ट पीएलएस सां कंहिं कमु कराइणो आहे त मेजरमेंट मॉडल ऐं स्ट्रक्चरल मॉडल ॿई उन में हूंदा तॾहिं उहो जेको आहे उहो असांजो स्मार्ट पीएलएस उन ते कमु कंदो। ठीकु आहे, अच्छा उन खां पोइ आहे की कर्टिस पीएलएस सम्झाइनि ऐं इन में पहिरियों जेको शइ उहा आहे त भई डेटा रिक्वायरमेंट। चाहे डेटा जी रिक्वायरमेंट छा आहे, इहे 4 शयूं आहिनि जेके तव्हां यादि रखंदो त बहितर रहंदो। उन में पहिरियों आहे सैंपल साइज़ जेको आहे उहो रूल ऑफ थंब मिनिमम 10 हुन में हुजे। ठीकु आहे, ऐं नो असम्पशन ऑफ फॉर नॉर्मलिटी, यानी कि डेटा नॉन नॉर्मल डेटा आहे या नॉन पैरामीट्रिक डेटा आहे तॾहिं बि इन में ॿिन्ही खे जेको आहे सो हीअ जेको सॉफ्टवेयर आहे इहो काफ़ी रोबस्ट आहे जेको आहे त उहो नॉन पैरामीट्रिक ऐं नॉन पैरामीट्रिक ॿिन्ही डेटा खे उहो हैंडल प्रॉपरली करे सघे थो। ठीकु आहे, सो हाणे इहे उन खां पोइ हाईली रोबस्ट फॉर मिसिंग वैल्यू, लेकिन को मिसिंग वैल्यू आहे बि त उहो उनखे बि मैनेज करे वठंदो आहे। ऐं एट द सेम टाइम इहो इंटरनल इंटरवल ऑर्डिनल जेको आहे ॿिन्ही ते हू कमु करे सघे थो। छो असांखे कोड असांजा वेरिएबल आहिनि उहे इंटरवल हूंदा आहिनि या असांजो जेको आहे ऑर्डिनल हूंदा आहिनि या असांजो स्केल हूंदो आहे। सो ॿिन्ही खे हू डील करे सघे थो। ठीकु आहे, ऐं लिमिटेशंस कुझु आहे इनजी कि तव्हां डिपेंडेंट वेरिएबल कैटेगोरिकल कैटेगोरी जो मक़सदु आहे येस आर नो, जंहिंमें 2 आंसर ॾिनल हुजनि त अहिड़े क़िस्म जी कॾहिं तव्हां डिपेंडेंट वेरिएबल आहे जंहिंखे तव्हां ॾिसी रहियो आहे त पोइ उन में हीअ लिमिटेशंस आहे त हीअ सॉफ्टवेयर उनखे सही तरीक़े सां हैंडल नथो करे सघे। ठीकु आहे, उन खां पोइ मॉडल कैरेक्टरिस्टिक्स कहिड़ा आहिनि हिननि जा कैन वर्क ऑन रिफ्लेक्टिव एज वेल एज फॉर्मेटिव। जी मॉडल में ॻाल्हि की त स्मार्ट पीएलएस जेको मॉडल आहे ॿिन्ही ते करे सघे थो। कैन वर्क ऑन अ सिंगल फैक्टर, इवन हिकिड़े फैक्टर ते बि हू कमु करे सघे थो जेको आहे तव्हांजे स्मार्ट पीएलएस में।
ठीक है, कैन वर्क ऑन रिकर्सिव मॉडल्स ओनली कि रिकर्सिव किस्म मॉडल उन ते कम कर सको जंहिंमें असां ॾिसूं था द लीडर लीड्स टू मोटिवेशन लीड्स टू परफॉर्मेंस एंड परफॉर्मेंस लीड्स टू लीडर। यानी फ्री करे वरी भी उते ही ॻाल्हि अची लीडर खां ॻाल्हि शुरू थी त लीडर ते ही ॻाल्हि पूरी थी वई त अहिड़े क़िस्म जो को मॉडल आहे असां जेके रिकर्सिव मॉडल चऊं था। उन खां पोइ मॉडल जी एवोल्यूशन कीअं कजे, उन मॉडल एवोल्यूशन जे हवाले खां मुंहिंजी वीडियो आहे जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो त नो ग्लोबल गुडनेस ऑफ फिट इंडिकेटर कंहिं बि क़िस्म जा GOFI यानी गुडनेस ऑफ फिट इंडिकेटर्स हिते अवेलेबल न आहिनि ऐं तक़रीबन 10 खां मथे जेके असां GOF जेके अवेलेबल आहिनि जेके तव्हां कमु कयो था इन ते एमओस ते। ठीक है, व्हाट टू सी इन मेजर मॉडल में असां छा ॾिसंदा आहियूं, उनमें असां कन्वर्जन वैलिडिटी ॾिसंदा आहियूं ऐं डिस्क्रिमिनेंट वैलिडिटी ॾिसंदा आहियूं। कन्वर्जन वैलिडिटी जा वरी जेके टूल आहिनि जेके चेक करण जा कंसिडर लाइबिलिटी, इंटरनल कंसिस्टेंसी एंड AVE एवरेज वेरिएंस एक्सपेक्टेड। ठीक है, उन खां पोइ डिस्क्रिमिनेंट जो उनमें आहे क्रॉस लोडिंग AVE जो का वो ग्रेटर देन MSB एंड HTMP हेटेरोट्रैक एंड मोनोट्रैक। ये कुछ असांजा टूल्स आहिनि डिस्क्रिमिनेंट वैलिडिटी के चेक करण जा ऐं मथियां टूल्स आहिनि कन्वर्जन वैलिडिटी के चेक करण जा। उन खां पोइ फॉर्मेट मॉडल में असां छा ॾिसंदा आहियूं, असां ॾिसंदा आहियूं कंटेंट वैलिडिटी ऐं कन्वर्जन वैलिडिटी ऐं आख़िर में असां खे ॾिसंदा आहियूं त भाई उन में का मल्टीपोलिनिटी त कोन्हे। ठीक आहे, छो जो फॉर्मेट में जेको आहे न ॾाढो इम्पोर्टेंट हूंदो आहे त उन मल्टीपोलिनिटी जेको आहे उहा न हुजे, यानी कोलिनियरिटी त हुजे, रिलेशनशिप त हुजे पर एतिरो तमामु घणो न हुजे। ऐं असां रिफ्लेक्टिव में असांजी हमेशह हिकु सुठे लेवल जो पंहिंजो उनमें कोलिनियरिटी हूंदी आहे। ठीक है, ऐं तंहिंखां पोइ असां ॾिसूं था त व्हाट पाथ मॉडल स्ट्रक्चर। हाणे स्ट्रक्चरल मॉडल में असां अॻे में असां मेजरमेंट मॉडल में स्ट्रक्चरल मॉडल में असां छा ॾिसंदासीं, सिग्निफिकेंस वैल्यू, कोएफिशिएंट ऑफ डिटरमिनेशन यानी R², इफेक्ट साइज एंड अगेन मल्टीकोलिनियरिटी। एंड हाई ऑर्डर इफेक्ट उनमें असां ॾिसंदा आहियूं मेडिएशन, मॉडरेशन, इंटरएक्शन जेके हाई ऑर्डर वॾी लेवल जा असांजो कमु आहे। सो ही कुछ रूल्स हुआ जेके ज़रूर सम्झा तव्हांखे रिवील करे तव्हांखे सम्झाया वञनि त जीअं जॾहिं बि तव्हां प्रैक्टिकल कयो यानी एमओस में स्मार्ट पीएलसी में त तव्हांखे ज़हन में हुजनि। ही मॉडल आहे जेके जे मॉडल ते मां हाणे कमु शुरू कंदुसि जेको मॉडल में ठाहींदुसि। ॾिसो त ही थोरो कॉम्प्लिकेटेड मॉडल आहे पुरानी वीडियो खां। ठीकु आहे, अचो त पंहिंजे कम जी प्रैक्टिकल वर्क उन ते स्मार्ट पीएलसी शुरू कयूं।